हिक नफ़्सियाती माहिर ऐं अमरीकी हार्वर्ड यूनिवर्सिटी जे प्रोफेसर नतीजो वरितो आहे त परेशानी एतिरी बि बुरी नाहे हूंदी जेतिरी माण्हू सोचींदा आहिनि, पर हुन जा कुझु फ़ाइदा बि आहिनि जेके घटि माण्हू ॼाणनि था। इंसान पंहिंजी आम ज़िंदगीअ में उन मां फ़ाइदो वठी सघे थो। डॉक्टर ऐं नफ़्सियात जे माहिर डेविड रोज़मारिन चयो आहे त कंहिं शख़्स खे मुतासिर कंदड़ परेशानी उन जे जज़्बाती लाॻापन खे मज़बूत ऐं बहितर बणाइण समेत मुहबत जे रिश्ते खे बहाल करण जो सबबु बणिजंदी आहे, जंहिंखे हू ॿियनि सां क़ाइमु करे थो। माहिर बेचैनीअ जो इलाज ॻोल्हण जी कोशिश ते इन ॻाल्हि ॾांहुं इशारो कयो आहे त को शख़्स परेशानी जे अहसासनि सां मुकमल तौर ते बची नथो सघे, छो त ही आलमी इंसानी तजुर्बे जो हिसो आहे। हिकु भेरो जेकॾहिं हिन हक़ीक़त खे मञियो वञे त परेशानी जो हल वाज़िह थी वेंदो आहे, जंहिंजो मतिलबु इहो आहे त बेचैनी हिकु लानत न आहे पर हिकु ताक़त आहे। हू चवे थो त परेशानी खे मुंहुं ॾियण जज़्बाती रुझाननि ऐं हालतुनि सां पंहिंजी हम आहंगी खे बहितर बणाईंदे पंहिंजे प्यारनि सां लाॻापा वधाए सघजनि था ऐं इहो वॾी मदद ॾिए थो। ॿियनि माण्हुनि जे जज़्बनि खे सम्झण, उन्हनि जो मुक़ाबिलो करण ऐं उन्हनि जो ख़्यालु करण लाॻापा क़ाइमु करण लाइ ज़रूरी महारतूं आहिनि। बेचैनी सां असांजे पंहिंजे तजुर्बे में वाधारो करे सघिजे थो। नफ़्सियाती माहिर जो चवणु आहे त उहे माण्हू जंहिंजी मुसीबत या सदमे जी तारीख़ आहे, उहे आमतौर ते ॿियनि लाइ वधीक हमदर्दी महसूस कंदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो जॾहिं असां पंहिंजे लाइ ॻणती कंदा आहियूं त असांखे इन ॻाल्हि जो वधीक अहसासु हूंदो आहे त ॿियनि खे कहिड़ी शइ जी ज़रूरत हूंदी। परेशानी बाबति हिकु ॿी आम हक़ीक़त इहा बि आहे त जॾहिं असां पंहिंजी परेशानीअ खे ॿियनि माण्हुनि जे अहसास खे बहितर तौर ते सम्झण लाइ इस्तेमालु कयूं था त ही असांखे पंहिंजी परेशानी जे अहसासनि खे संभालण ऐं उन ते अमल करण में मदद ॾींदो आहे। माहिर लेखक नतीजो वरितो आहे त अवां पाण मां ॿाहिरि निकिरी ॿियनि जी ज़रूरतुनि खे ॾिसो, पोइ उन जो जवाबु ॾेई पंहिंजी परेशानी खे घटाए सघो था। डॉक्टर रोज़मारिन चवे थो त ॾुख ॿियनि लाइ हमदर्दीअ खे हथी ॾिए थो, छो त सभ खां वधीक हमदर्द माण्हू उहे हूंदा आहिनि जेके पंहिंजी ज़िंदगीअ में वॾियुनि ॾुखियाईनि मां गुज़रिया हुजनि। हुन ज़ोर ॾिनो आहे त परेशानी, डिप्रेशन या दिमाग़ी सिहत जे ॿियनि चैलेंजिस खे मुंहुं ॾियण सां असांखे ॿियनि जे अहसास खां वधीक बाख़बर रहण जो सबबु बणिजे थो। वधीक परेशानी वारा माण्हू अक्सर पंहिंजी परेशानी जे करे क़दुर जोगी महारत सिखनि था। उहे वधीक हमदर्द हूंदा आहिनि ऐं वधीक वसीलनि वारा हूंदा आहिनि। असां वधीक ख़्यालु रखण वारनि ऐं ॿियनि जे तजुर्बनि बाबति वधीक आगाह आहियूं। बेचैनी असांखे ॿियनि माण्हुनि जे अहसासनि ऐं तजुर्बनि जो ख़्यालु रखण में मदद करे सघे थी।